अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। सॼ में गुज़िरियल 4 ॾींहनि खां BHU अस्पताल खे अपग्रेड करे रूरल हेल्थ सेंटर जो दर्जो ॾियारण लाइ सियाल स्टाफ सॼो ते GS कोहरे संघ जे ज़िले अॻवान कामरेड आशिक चना, कामरेड गुलाम कादिर चना, कामरेड गुलाम असगर खान भागत, बख्शल मला, असगर अली चना, जसकम अॻवान, कामरेड ज़हूर दायो जी अॻवानी में बुख हड़ताल जारी आहे। चूंडियल नुमाइंदा अघोर निंड सुतल कंहिं बि नोटिस न वरितो। सिंध जे मशहूर नाले वारे मुल्ह पहलवान गुलाब खान चना, सिंध जे मशहूर नाले वाले फनकार रहमान मिराणी ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि सियाल स्टाफ ते क़ाइम बुख हड़ताल कैंप ते पहुची बुख हड़ताल कैंप में वेठल दोस्तनि जी हौसला अफ़ज़ाई करे संदन कोशिशनि जी हिमायत कई। उन मौक़े ते मशहूर फनकार क़ौमी गीत पिणु ॻाए बुख हड़ताल ते वेठल दोस्तनि जी हिम्मत अफ़ज़ाई कई। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।